अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माई टीवी न्यूज़ चैनल में भलीकार आऊँ आहियां मोहम्मद पमन। पाण अॼु मौजूदु आहियूं कराची में आर्ट काउंसिल ऑफ कराची में। अॼु सिंधी अदबी संगत जी 75वीं जुबली डायमंड कॉन्फ्रेंस सेलिब्रेट कई पई वञे। मां तव्हां सभिनी खे हिन प्रोग्राम में अचण ते भलीकार चवां थो। ऐं मां ॾिसां पियो त हिते हर को मोतीअ दाणो हीरनि जहिड़ी दिलि खणी हिन प्रोग्राम में आयो आहे। ऐं कुझु दोस्त अहिड़ा मूंखे नज़र अचनि पिया जेके ॿियनि शहरनि खां पंहिंजो आराम छॾे भाड़ा किराया ख़र्च करे मुंतज़िर सूमरो साहिबु ATC जो जज रहियो आहे, लाड़काणे खां कई आयो आहे, हनीफ सूमरो साहिबु सिकरन खां आयो आहे, सजाद मीराणी खैरपुर खां आयो आहे। अहिड़ा काफ़ी दोस्त आहिनि। मां हिन मौक़े ते सभ खां पहिरीं पंहिंजा जेके सिंधी अदबी संगत जी जेके बि मुंहिंजूं शाख़ूं आहिनि उन्हनि जे सभिनी मेंबरनि जो थोराईंदो आहियां जिन मूंसां बांह ॿेली थी तक़रीबन 2.5-3 महीननि जी महिनत सां हीउ मेलो या हीउ पंडाल सजायो आहे। उन सां गॾु हिते हिकिड़ो अहिड़ो सचीत किरदारु वेठो आहे, अहिड़ो समाज जो किरदारु वेठो आहे या उनजो ज़िक्र न कयां त ॾाढी ज़्यादती थींदी, जंहिं न सिर्फ़ु असां सां हिन प्रोग्राम में सहकार कयो बल्कि हर वक़्तु असांजी रहनुमाई बि कंदो रहियो। मां प्रोफेसर सलीम मेमण साहिब जी ॻाल्हि करे रहियो आहियां। उन सां गॾु जॾहिं असां हीउ प्रोग्राम रिथियो होसूं त साईं मदद अली सिंधी साहिबु असां सां गॾु हुयो। ऐं मां थोराईंदो आहियां आर्ट्स काउंसिल जे साईं अहमद शाह जो ऐं डॉक्टर अयूब शेख जो जिन पिणु असां सां ताउन कयो ऐं असां हीउ प्रोग्राम करण जोगा थियासीं। उन सां गॾु सिंध हुकूमत जे मुनवर महीसर साहिब जो ऐं सलीम सोलंगी साहिब जो थोराईंदो आहियां जिन जे ताउन सां हीउ प्रोग्राम थी रहियो आहे। दोस्तो, मूंखे त सिर्फ़ु तव्हां दोस्तनि खे भलीकार ऐं ख़ुशि आमदेद चवणी सिंधी अदब जी तारीख़ ते सिंधी अदबी संगत जी तारीख़ ते त मुंहिंजा वॾा अकाबिर राह ॻाल्हाईंदा। मां सिर्फ़ु पंहिंजो हिकिड़ो अहसासु वंडे ऐं पंहिंजी जाइ वठां थो छो जो प्रोग्राम काफ़ी आहे ऐं असां कोशिशि कंदासीं त मुख़्तसिर लफ़्ज़नि में पंहिंजे हिन सेशन खे पूरो कयूं। 75 साल अॻु हिन सिंधी अदबी संगत जो बूटो कंहिं मालीअ हयो, को गोबंद माली जंहिं एॾे त सचाईअ सां, ख़ुलूस सां, इश्क सां, प्यार ऐं पाबो जो पाणी ॾेई हीउ बूटो हयो जेको अॼु वधी अहिड़ो त हिकिड़ो घाटो वणु थी चुको आहे जंहिं जूं 250 खां मथे शाख़ूं आहिनि। सिंधी अदबी संगत जे शाख़ जे इन वण जी पाड़ धरती ऐं समाज जे पाताल में आहे। इन जूं शाख़ूं आसमान ॾांहुं वधंदड़ आहिनि, मथे बुलंदियुनि ॾांहुं वधंदड़ आहिनि। इन जी हर शाख़ में निहायत ख़ूबसूरत गुल ऐं पन लॻल आहिनि जेके सॼे सिंध जे माहौल खे कश्मीर खां वठी कराची ताईं ऐं कराची खां वठी बैन अक़वामी दुनिया ताईं पंहिंजी महक सां मुअतर करे हुबकारे रहिया। हिन जा पन हर हिक खे छांव ॾेई रहिया। आउं मञां थो त इन्हनि शाख़ुनि में किथे किथे कंडा बि मौजूदु आहिनि पर कंडनि जो हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं कंडा न हुजनि हा त हर वाट वेंदड़ इन्हनि शाख़ुनि खे इन्हनि गुलनि खे मरोड़े ऐं टोड़े हा। सो उन्हनि जी हिफ़ाज़त जे लाइ शायदि कंडा बि उन्हनि शाख़ुनि में मौजूदु आहिनि। 75 साल जी तारीख़ में मौसमूं मटियूं आहिनि, मुंदूं बदिलियूं आहिनि। हिन वण ते बि कई दफ़ा सर ऐं ख़िज़ा पंहिंजा लामारका ॾिना आहिनि। कई दफ़ा हिन वण जे शाख़ुनि खे सुकाइण जी कोशिशि कई वई आहे पर मां सम्झां थो, मुंहिंजो फितरत जो मुतालो इहो आहे त शाख़ मौसम जी ज़द में अचे, का टाड़ी कंहिं मौसम जे ज़ुल्म ऐं ज़्यादतीअ में अचे सुकी सघे थी पर हर सुकल टाड़ीअ जे अंदरि हिकिड़ी बहार मौजूदु हूंदी आहे। जेसि ताईं उहा वण सां ॻंढियल आहे तेसीं उनजे मन में हिकिड़ी बहार मौजूदु आहे। जॾहिं बि मंद मटिबी बहार ईंदी त वरी गुल टिड़ंदा, वरी पन फुटंदा ऐं वरी वण जेको आहे सो साओ ऐं चेच थींदो, सवाइ उन्हनि टारियुनि जे जेके वण खां छिजी धार थियूं आहिनि। जेका वण खां छिजी धार थींदी आहे उन खां बहार हमेशह जे लाइ रुसी वेंदी आहे। बहार उन जे लाइ बेमाना थी वेंदी आहे। केतिरा दफ़ा बहार जी मुंद अचे पर वण खां छिनल टारीअ जे लाइ बहार बेमाना आहे। आउं इस्तारे में ॻाल्हायां पियो, तव्हां सभु वधी बि वेठा आहियो, सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि खे। ऐं आख़िरी हिकिड़ो शेर वंडियां थो त मुर्की महकी गुल थो सूंहे टारीअ ते।
इन सिट खे हाणे हिकिड़े ॿिए अंदाज़ सां पढ़ी सघां थो, जेके ॿोलीअ जा माहिर आहिनि उन लतीफ़ फ़र्क़ खे सम्झी सघनि था। मुर्के महके गुल तो सूंहें डारीअ ते, जो गुल वियो कटिजी गुंचे खां ॿाहिरि, सो पेरनि में लताड़ियो वेंदो आहे। मुंहिंजी इहा विश आहे, मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त का शाख वण खां छिजी धार न थिए ऐं पंहिंजे मथां ॿार खे हराम न करे, ऐं को गुल गुलदान खां अलॻि थी, गुलदस्ते खां अलॻि थी पेरनि जी लताड़ न बणिजे। मां वरी तव्हां सभिनी दोस्तनि जो थोराए थो। सिंधी अदबी संगत जे अॻूणी मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी ऐं सिंध जे क़ौमी शाइर शेख असांजे राशिद मोराईअ जे इन शहर सां इब्तिदा कंदे संगत गोल्डन जुबली संगत डायमंड जुबली इन कॉन्फ्रेंस में आयल असांजे मोज़िज़ भेनरुनि भाइरनि ऐं अदीबनि समूरनि खे आऊं भलीकार चवां थो। साथियो, 2022 में जे पुॼाणीअ में आऊं सेक्रेटरी जनरल सिंधी अदबी संगत तौरु चूंडिजी आयो हुउसि ऐं उहो साल सिंधी अदबी संगत खे 75 साल पूरा थियण जो साल हो। हाणे हिकु महीनो त असां उहो साल मल्हाए न पिया सघूं। उन करे असां उन वक़्तु दिसंबर में पहिरीं गॾिजाणी जेका कई उन में असां फ़ैसिलो कयो त ईंदड़ साल जेको आहे सिंधी अदबी संगत जो गोल्डन जुबली साल बि हूंदो ऐं गॾोगॾु शेख अयाज़ जे 100 साल जनम जो साल बि हूंदो। उन हवाले सां कराची शाख हीअ इब्तिदा कई आहे। कराचीअ जूं जेके 5 ई शाखूं हिते लिखियलूं आहिनि, इन में 2 शाखूं ॿियूं बि आहिनि। उहा आहे सचल ॻोठ ऐं तव्हांखे इन में ख़ुशी थींदी त उते 2 शाखूं असांजे ज़िया बिड़े वॾे गुर्दे जो मुज़ाहिरो करे उन ॿिन्ही शाखुनि खे हिकु कयो। तंहिं करे सचल ॻोठ जूं 2 शाखूं हाणे हिकु थी वियूं आहिनि। ऐं उनखां पोइ गुलशन महमार शाख जंहिंमें आबिद मज़हर हो, उनखे बि असां गुज़िरियल में इलाक़ ॾिनो। तंहिं करे ईअं सम्झो त 5 न पर 7 शाखूं आहिनि ऐं इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्राम में 2 असांजूं जेके रुठल शाखूं हुयूं, जेके असांखे यकीन आहे त 24 तारीख़ उहे बि असां सां थी वेंदियूं, त पोइ वरी ईंदड़ प्रोग्राम में असांजूं कराचीअ जूं 9 शाखूं शामिलु हूंदियूं। कराची इन हवाले सां बि ख़ुशनसीब आहे त अप्रैल 47 में जेतोणीकि उनजी इब्तिदा थोरो अॻे थी चुकी हुई, पर मुनज़्ज़म नमूने सां अप्रैल 47 में गोबिंद माली जेको उन वक़्तु कम्युनिस्ट पार्टीअ जो सेक्रेटरी जनरल हो, उन सोचियो त कम्युनिस्ट पार्टीअ में सिर्फ़ु हिकिड़ा तरक़ी पसंद सोच वारा माण्हू हूंदासीं, ॿिया बि खोड़ रोशन ख़्याल माण्हू आहिनि, उहे जेके सिंधी आहिनि ॻाल्हाईंदड़ आहिनि। छो त कम्युनिस्ट पार्टीअ में सिंधी उर्दू गुजराती ॻाल्हाईंदड़ उन्हनि समूरनि खे छो न असीं गॾु करे हिकिड़ी अदबी संगत ठाहियूं। पर तव्हां वेठा हो अदब जा ॼाणू त उनखां अॻे 45 में महिराण रिसाले में हिकिड़ो ख़त लिखियो हो असांजे डॉक्टर दाऊद पोटे त सिंधी अदीबनि जी हिकिड़ी अदबी संगत ठहणु घुरिजे। आउं सम्झां थो त गोबिंद मालीअ उन शइ खे पाणी पियारियो ऐं अप्रैल 47 में हुन कराचीअ में सिंधी अदबी संगत जो बुनियादु विधो, जंहिंमें आसानंद मामतोरा मंगाराम मलकाणीअ वारा मौजूदु हुआ ऐं पाण सेक्रेटरी जनरल थियो शेख अयाज़ ऐं बिहार लाल छाबड़िया राब्ते असांजा जॉइंट सेक्रेटरी ऐं मोतीराम रामवाणी खज़ानची थियो। त हीअ उतां शुरूआत थी। उनखां पोइ शेख अयाज़ शिकारपुर में शाख खोली। ईअं ॿियनि दोस्तनि 12 खनि शाखूं जॾहिं क़ाइमु थियूं त 56 में पहिरियों कन्वेंशन जेको, छाकाणि त विरहाङे खां पोइ वरी 51 में सिंधी अदबी संगत असांजे एहसान बदवी असांजो सरकी साहब मोहम्मद इब्राहिम जोए वारनि वरी उनखे जीआरियो हो। 56 में जेको पहिरियों कन्वेंशन थियो उहो कराचीअ में थियो, जंहिंजो पूरो किताबी सूरत में रिकॉर्ड असांजे दोस्त ताज बलोच छपराए पधिरो कयो हो। ऐं तव्हांखे अॼु आउं ॿुधाईंदे मूंखे ख़ुशी महसूस थी थिए त उन इजलास में कराचीअ जो मुतहरक नौजवान जेको हो सो हो अब्दुल हकीम अरशद, जंहिं 56 जो कन्वेंशन में तमामु वॾो किरदारु अदा कयो। ऐं अॼु असांजो राब्ता सेक्रेटरी राशिद लखमीर उन अब्दुल हकीम अरशद जो फर्ज़ंद आहे, जंहिं हीअ डायमंड जुबली कॉन्फ्रेंस कोठाइण में किरदारु अदा कयो आहे।
त इहा हिकिड़ी ख़ुशि ॻाल्हि आहे। सिंधी अदबी संगत खां कुझु दोस्त रुसी धार ग्रुप उन्हनि वञी ठाहियो हो। जॾहिं अमन सोलंकी सेक्रेटरी जनरल थियो, उन खां अॻे अदल सुमरो जॾहिं सेक्रेटरी, तॾहिं बि हुन सां मुखालिफ़ गुर जा 3 दोस्त चूंडिजी आया, पर गॾु हलिया। पर बदकिस्मती सां गुज़िरियल 4-5 सालनि खां इहा शइ थी। सॼी सिंध असांखां इहा तक़ाज़ा कई त बाबा सिंधी सभु सियासी पार्टियूं टुकड़ा थी वियूं आहिनि, हीअ अदबी तंज़ीम बि टुकड़ा थिए। असां चयो बाबा असां हिन में पेशरफ़्त करण लाइ तयारु आहियूं। असां पेशरफ़्त कई आहे। कड़ा लफ़्ज़ ॿुधणा पिया आहिनि, पर असीं सम्झूं था त हिकिड़ी माउ खे ॿारु पंहिंजो प्यारो हूंदो आहे। हज़रत अली अलैहिस्सलाम वटि हिकिड़ियूं 2 माउरूं आहियूं त हीउ ॿारु असांजो आहे। जॾहिं फ़ैसिलो न पियो थिए कि खणी अचो तलवार त ॿध कयूं, त असुल मां चयो त बाबा ॿारु ज़िंदा हुजे साईं इन जे हवाले कयो। तंहिं करे असीं अदबी संगत जेका असांजी माउ आहे उनखे असीं विराइण न पिया चाहियूं। असां जोखम खयों आहे, असां गारियूं खाइण लाइ तयारु आहियूं। 24 तारीख़ मज़मून लिखियो आहे। प्रोफेसर डॉक्टर अयाज़ हुसैन कादरी, शख़्सियत, फ़न, फ़िक्र ऐं संगत लाइ कयल ख़िदमतूं। डॉक्टर अयाज़ कादरीअ सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात SM साइंस कॉलेज जे क्लासरूम में थी। 1966 में NJV स्कूल मां मैट्रिक जो इम्तिहान पास करण खां पोइ ख़्वाहिश हुअमि त DJ साइंस कॉलेज में दाख़िला वठिजे, पर घुर्बल ग्रेड ऐं मार्कूं न हुअण सबबु इहो मुमकिन थी न सघियो ऐं मूंखे SM साइंस कॉलेज में दाख़िला वठणी पई। अयाज़ कादरी साहब असांखे सिंधी पढ़ाइण लाइ मुक़ररु थियो हो, जेतोणीकि पाण उन वक़्तु SM आर्ट्स कॉलेज में फ़ारसीअ जो लेक्चरर हो ऐं इंटर ऐं BA वारनि खे सिंधी पढ़ाइण बि संदसि ज़िम्मे हो। उन वक़्तु संदसि उमिरि 39 साल हुई। निहायती दिलकश शख़्सियत जो मालिक, ख़ुशि लिबास ऐं ख़ुशि इख़लाक़। साईं पंहिंजे फ्लैट 6 धणीराम बिल्डिंग खां पंधु SM साइंस कॉलेज ईंदो हो। हफ़्ते में 4 ॾींहं सुबुह जो 8:30 वॻे साईं क्लास वठंदो हो। क्लास वठण खां पोइ वरी पंधु SM आर्ट्स कॉलेज वञी पंहिंजा रहियल क्लास वठंदो हो। उन दौर में पंधु हलण जो रवाजु हो। असां बि कॾहिं कॾहिं कॉलेज खां सदर ताईं पंधु वेंदासीं ऐं ट्राम जो भाड़ो 6 पैसा बचाए उनखे ॿिए कंहिं कम में इस्तेमालु कंदा हुआसीं। सिंधीअ जे निसाब में कादरी साहब जो हिकु नज़्म दिलि थी चवे ऐं ॿियो आरज़ू निसाब में शामिल हुआ। साईं किताब मां को हिकु नसर जो सबक़ु ऐं पोइ कंहिं हिकु शाइर जी शाइरी पढ़ाईंदो हो। जॾहिं संदसि नज़्म खे पढ़ाइण जो वारो आयो त साईं उनखे लवाए वियो। मां ऐं मुंहिंजो दोस्त ज़िया ज़ोर ॾींदा हुआसीं त साईं पंहिंजी शाइरी त पढ़ायो, त साईं उहो पढ़ाइण खां टारण जी कोशिशि कंदो हो। पर आख़िर हिकु ॾींहुं पढ़ी असांखे ॿुधायईं ऐं सम्झायईं, पर संदसि अंदाज़ शर्माइण जहिड़ो हो ऐं असीं वर वर को मिसरो या बंदि पढ़ी सम्झाइण ते ज़ोर ॾींदा हुआसीं। साईं सम्झी वियो त छोरा शरारत जे मूड में आहिनि, पर साईं कंहिं बि कावड़ जो इज़हार न कयो ऐं पंहिंजे नज़्म जा मिसरा असांखे ॿुधाईंदो रहियो। उन्हनि नज़्म त ॾिघा आहिनि, उन्हनि जा 2-2, 4-4 बंद तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां। पहिरियों आहे दिलि चवे थी। दिलि चवे थी त मां उॾामी वञा, वेस कारा करे बादलनि सां रहां, मेघ मलार थी मां घुमां ऐं फिरां ऐं हवा जे परनि जे मथां मां उॾां। आऊं वधंदो वञा आसमां आसमां, चंड तारनि खे पंहिंजे हथनि सां छुहां, सूंहं तुंहिंजी वञी आऊं वेझो खां पसां, सिज जे मुंहं मथां हल्को परदो विझां, उनखे झोलीअ में पंहिंजे छुपाए छॾियां। ॿियो साईं जो नज़्म जेको निसाब में हो उहो उनजो उनवान हो आरज़ू। मां चाहियां थो तो साण मां गॾु हुजां, जीअं चंड सां आहे चांडाण गॾु, जीअं फूल सां आहे सरहाण गॾु, जीअं शफ़क़ सां आहे लालाण गॾु। मां चाहियां थो त तो साण मां गॾु हुजां। सिवाइ तुंहिंजे मुंहिंजी उजड़ ज़िंदगी
ईअं आहे जीअं कंहिं क़बर जो चिराग, ईअं आहे जीअं लाला जे दिलि जो दाग़, ईअं आहे जीअं सरह जो वयल बाग़, मां चाहियां थो त मां तोसां गॾु हुजां। ऐं असीं पोइ खांसि पुछंदासीं साईं कंहिंसां? साईं निहायत शर्मीलो शख़्स हूंदो, निहायती वरी पुछंदासीं साईं कंहिं ते लिखियो अथव भला इहो त ॿुधायो, चवंदो पोइ सम्झाईंदोसां। हिन खां पोइ असांजो साईं सां अहिड़ो गहरो तालुक़ु थी वियो जेको साणसि मरण घड़ीअ ताईं क़ाइमु रहियो। SM कॉलेज जे सालियानी मैगज़िन जे सिंधी सेक्शन जो कादरी साहिबु इंचार्ज हूंदो, आउं इंटर साइंस में पढ़ंदो हुउसि। साईं मूंखे सिंधी भाङे जो एडिटर मुक़ररु कयो। MA में वरी साईं जी शागिर्दी इख़्तियार कई, जेतोणीकि मां कराची यूनिवर्सिटी में लाइब्रेरी साइंस में MA करे रहियो हुउसि। सिंधी शोबो क़ाइमु थियो 1 यूनिट जे टुटण खां पोइ, ऐं साईं जे चवण ते लाइब्रेरी साइंस छॾे सिंधी शोबे में पढ़णु आयुसि ऐं पहिरें बैच मां MA पास आउट कयुमि। मुंहिंजी ॿी पोज़ीशन हुई ऐं साईं जी महिरबानीअ सां लेक्चरर मुक़ररु थियुसि। अयाज़ कादरी साहब बुनियादी तौर ते फ़क़ीरी तबियत जो मालिक हो। शागिर्दनि सां घणी लह विचड़ रखंदो हो, बल्कि होशियार ॿारनि खे हमेशह हिमथाईंदो हो। अयाज़ कादरी साहब खे तख़लीक़ी अदब जे हवाले सां रुझान साज़ कहाणीकार चई सघिजे थो। पंजाब वारे ॾहाके में आंगरिन ते ॻण जेतिरा अफ़साने निगार हुआ, जिन में अयाज़ कादरी पंहिंजी मथां हैसियत रखंदो हो। संदसि अफ़सानो बिलू दादा हिकु शाहकार अफ़सानो हो। जमाल अबड़े पंहिंजे हिकु लेखक में लिखियो आहे त मां बिलू दादा अफ़साने खां मुतासिर थी पिशू पाशा अफ़सानो लिखियो आहे। उन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त अयाज़ कादरीअ जे फ़न फ़िक्र ऐं पेशकश जे अंदाज़ खां उन दौर जा कहाणीकार केतिरो न मुतासिर थींदा हुआ। इहो दौर हक़ीक़त में किरदारी अफ़साननि जो दौर हो, जंहिंमें प्लाट खां वधीक किरदार निगारी ते ज़ोर ॾिनो वेंदो हो। बिलू दादा अफ़साने जो दुनिया जे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में तर्जुमो थी चुको आहे। बिलू दादा जो किरदारु जेतोणीकि बदमाश या गुंडे जो किरदारु आहे, पर साॻे वक़्तु हू दिलि जो सचो, निंदड़कनि, ॾुतड़ियलनि ऐं ॾुखोयलनि जो हमदर्द बणिजी साम्हूं ईंदो हो। खेसि पाड़े जे नींगरिन जे इज़त जो ख़्यालु हूंदो हो ऐं कंहिंखे बेगोर लाश खे दफ़नाइण जी उणतुण रहंदी हुई, बल्कि इंसानी हमदर्दी जे जज़्बे तहत को बि जोखो करण लाइ तयारु रहंदो हो। बिलू दादा अफ़सानो अयाज़ कादरी साहब उन वक़्तु लिखियो जॾहिं पाण लियारी में चाकीवाड़े जे भरिसां सिंध मदरसे स्कूल में उस्ताद जी हैसियत में पढ़ाईंदो हो। बिलू संदसि तख़लीक़ कयल किरदारु कोन हो, बल्कि बिलू लियारी जो हिकु रहवासी हो। हिकु दफ़े कादरी साहब सां लियारी कंहिं कम सां गे वञणु थियो त बिलू सां बि मुलाक़ात थी। मां कराची यूनिवर्सिटी में 45 सालनि खां फिक्शन पढ़ाईंदो रहियो आहियां। पढ़ाईंदे जॾहिं इहो अहसासु थींदो आहे त तव्हां लेखक खे बि सुञाणो था ऐं लेखक जे किरदारनि खां बि वाक़िफ़ु आहियो, त हिकु अजीब कैफ़ियत तारी थी वेंदी आहे। ऐं इहो अहसासु तॾहिं थिए थो जॾहिं तव्हां अफ़साने निगारीअ खां हटी उनखे हक़ीक़त निगारी में पढ़ायो था। कादरी साहब 15 सालनि जी उमिरि में शाइरी जी शुरूआत कई ऐं पंहिंजो कलाम 5 सिंधी अदबी कॉन्फ्रेंस में पेश कयो, पर संदसि शाइरी जो मजमूओ संदसि गुज़ारे वञण खां पोइ 2007 में ज़ुल्फ़ अयाज़ जे नाले सां शाया थियो। अयाज़ कादरीअ खे शाइरी विरसे में मिली हुई। संदसि नानो मियां अली मोहम्मद कादरी, पड़ॾाॾो मियां ग़ुलाम मोहम्मद गदा, वालिद मियां ग़ुलाम सरवर फ़क़ीर ऐं मामो मियां ग़ुलाम अब्बास जोश पंहिंजे दौर जा नालेरा शाइर हुआ, जिन उरूज़ी शाइरी ऐं काफ़ीअ में पंहिंजा जोहर ॾेखारिया। अयाज़ कादरी बि उन माहौल में पलिजी वॾो थियो। होश संभालींदे बज़्म मुशाइरा जूं महफ़िलूं ॾिठाई। उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो अयाज़ कादरी जहिड़े हसास शख़्सियत ते असर न थिए, इहो नामुमकिन आहे। अयाज़ कादरी साहब जे अदबी पोरे जो विचूर कुझु हिन रीति आहे। 10 किताबनि जा नाला आहिनि, उहा आउं कोन थो पढ़ां। इन्हनि सभिनी ते ॻाल्हाइण लाइ घणो वक़्तु घुरिजे। मां फ़क़ति अयाज़ कादरी साहब जे 2 कमनि बाबति अर्ज़ु कंदुसि। प्रोफेसर अयाज़ कादरी शाह जे रिसाले जो
उर्दूअ में नसरी तर्जुमो कयो, जेको पाण कराची यूनिवर्सिटीअ जे इंडियन स्टडीज़ जे शोबे जे प्रोफेसर डॉक्टर वक़ार अहमद रिज़वीअ सां गॾिजी कयाऊं। उन खां अॻु में शाह लतीफ़ जा 2 मंज़ूम तर्जुमा मोहतरम शेख अयाज़ ऐं आगा सलीम करे चुका हुआ। जॾहिं मंज़ूम तर्जुमो कजे थो त घणनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखिणो पवे थो, जंहिंमें वज़न, बहर, रदीफ़, काफ़ियो ऐं उरूज़ वग़ैरह शामिल आहिनि। इन करे जेकॾहिं अवां शेख अयाज़ ऐं आगा सलीम जे मंज़ूम तर्जुमे खे भेटींदा त अव्हांखे केतिरनि ई सुरनि में मफ़हूम ऐं माना में हिक जहिड़ाई नज़र न ईंदी। उते अव्हांखे माना ऐं मफ़हूम बदिलियल नज़र ईंदो। शायदि इन नुक़्ते खे नज़र में रखंदे एकेडमी ऑफ लेटर्स अयाज़ कादरी साहब ऐं डॉक्टर वक़ार रिज़वीअ खे नसरी तर्जुमो करण जो कमु असाइन कयो हो, जेको शाह साईं जे कलाम जे माना ऐं मफ़हूम सां घणी हद ताईं ठहिकी अचे थो। कादरी साहब खे हिन तर्जुमे करण में 3 साल लॻी विया, पर इहो तर्जुमो उर्दू पढ़ंदड़नि खे शाह लतीफ़ जे पैगाम ऐं मफ़हूम खे सवलाई सां सम्झाए सघे थो। ॿियो अदबी पोरियो डॉक्टर अयाज़ कादरी जी PhD जी थीसिस आहे, जेका पाण ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी साहब जी निगरानी में कयाऊं। पंहिंजे नोयत जो इहो अहम मक़ालो आहे, जंहिंखे इंस्टीट्यूट ऑफ सिंधाला जी 2 भाङनि में छपाए पधिरो कयो आहे। सिंधी गज़ल उन जे फ़न ऐं फ़िक्र सां गॾोगॾु गज़ल जे ओसर ते उन खां वधीक ॿियो को मुस्तनिद किताब सिंधी अदब में ॻोल्हण सां अव्हांखे न मिली सघंदो। अयाज़ कादरी साहब विरहाङे खां क़ाइमु थियल सिंधी अदबी संगत, जंहिंखे हिक इदारे जी हैसियत हासिल थी न सघी हुई, विरहाङे खां पोइ हुन जो पहिरियों सेक्रेटरी जनरल चूंडियो वियो, जंहिं संगत खे सिंध जे कुंड कुर्छ ताईं पहुचाइण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो। पाकिस्तान ठहण खां पोइ 1952 धारे सिंधी अदबी संगत नए सिर पंहिंजूं सरगर्मियूं शुरू कयूं। प्रोफेसर एहसान बदवी, जेको उन वक़्तु SM कॉलेज में सिंधीअ जो लेक्चरर हो, ऐं जिना कोट्स, जेका SM कॉलेज जी हॉस्टल हुई, उन जो वार्डन हो, संदसि कमरे ते संगत जे गॾिजाणियुनि जी शुरूआति थी ऐं पोइ इहो सिलसिलो अॻिते वधियो। एहसान बदवी विरहाङे बाद कराची शाख जो पहिरियों सेक्रेटरी चूंडियो वियो। संदसि कमरे खां सवाइ संगत जूं गॾिजाणियूं मिठाराम हॉस्टल में नूरुद्दीन सरकी जे कमरे ऐं अयाज़ कादरी जे फ्लैट 6 धणीराम बिल्डिंग में थींदियूं। आख़िरकार फ्लैट 6 धणीराम बिल्डिंग सिंधी अदबी संगत जी बाक़ाइदा ऑफिस जी सूरत इख्तियार करे वरिती, जिथे कराची शाख जूं हफ़्तेवार गॾिजाणियूं थींदियूं, जिन में बरख अदीब, जमाल अबड़ो, शेख अयाज़, रशीद भट्टी, नूरुद्दीन सरकी, एहसान बदवी ऐं ॿिया अदीब शिरकत कंदा हुआ। संगत जे सरगर्मियुनि खे ॾिसंदे सिंध जे ॿियनि शहरनि में रहंदड़ शाइरनि ऐं अदीबनि संगत जूं शाखूं क़ाइमु करण जो रुझान पैदा थियो, जंहिंखे ॾिसंदे कराची वारनि दोस्तनि क़ाइमु थींदड़ नयनि संगतुनि जे विच में हम आहंगी पैदा करण लाइ मरकज़ी तंज़ीम साज़ी बाबति सोचणु ऐं रिथणु शुरू कयो। इन तंज़ीम साज़ी जे मामले में डॉक्टर अयाज़ कादरी बुनियादी किरदारु अदा कयो। मुख़्तलिफ़ शहरनि में जोड़ियल संगत जा वफ़्त वटिसि अचणु लॻा ऐं संदसि फ्लैट ते ॿियनि शहरनि मां ईंदड़ अदीबनि खे ज़रूरत पवण ते राइश जी सहूलियत पिणु मुहैया कई वेंदी हुई। सिंधी अदबी संगत जो पहिरियों कन्वेंशन बि डॉक्टर अयाज़ कादरी आचर 7 अक्टूबर 1956 ते सिंध मदरसे कराची में कोठायो, जंहिंमें संगत जे 12 शाखुनि जे 33 एवज़िन शिरकत कई। इन कन्वेंशन जो एहतमाम डॉक्टर अयाज़ कादरी कयो हो। अहिड़ी रीति इहो चई सघिजे थो त प्रोफेसर डॉक्टर अयाज़ कादरी सिंधी अदबी संगत ऐं उनखे मुतहरिक कंदड़ पहिरियों सेक्रेटरी जनरल हो। महिरबानी।